सेज हयाती। गुलजार अज या तू मरंदे या मां मरंदुस। असांजे खुशियुनि में तो रुखनो विझी वॾी ग़लती कई आड़े। या अल्लाह असां ते बाजा कर, असां ते रहम कर, बहादुर समेत सभिनी जो सिर सलामत रखजाए। या अल्लाह जेकॾहिं बहादुर खे कुछ थी वियो त ही दुनिया वारा मूंखे निभागी चई मारे छॾींदा मूंखे निभागी चई। मुंहिंजी भेण निभागी तू न, निभागा त असांजा दुश्मन आहिनि। मूंखे खुदा जो कसम आहे जेकॾहिं अॼु हुननि का बि रुकावट कई न त मां उन्हनि खे उफ़ट मारे छॾींदसि। जेकॾहिं अॼु मां उन्हनि खे उफ़ट न मारिया न त मुंहिंजो नालो बि मीरा न आहे। अॼु मां चाचा हाशिम जी बाह बेली थींदसि। मीरा तू ॿाहिरि न वञ, तू औरत साथ आहीं, मर्दनि खे मुंहुं न ॾेई सघंदी आहे। छॾ मूंखे रोशनी छॾ। मां पंहिंजी भेण ससी सां वाइदो कयो हुयुमि त मां उनजो भाउ बणिजी उनजी हिफ़ाज़त कंदसि। अॼु हिननि कूड़नि कायरनि जो मौत हिन मीरा जे हथां थींदो। मीरा जे न मीरा न, तू मरी पवंदी आहे। जेकॾहिं मुंहिंजो सिर बि वियो न त मुंहिंजी भेण ससी जा कुर्बान। पर अॼु मां हिननि दुश्मननि खे असुल न बख़्शींदसि। जन असांजी खुशियुनि खे मातम में बदलाइण थे चाहियो, अॼु मां हुननि जो वुजूद ई मिटाए छॾींदसि। मां चवां थी छॾ मूंखे रोशनी छॾ। अॼु मूंखे दुनिया जी का बि ताक़त रोके न सघंदी। अॼु मां हिन ख़लीज़नि जो वुजूद ई मिटाए छॾींदसि। छॾ मूंखे। मीरा अभी मीरा
न वेंदो ॿई राति शिंबा संभाल पाण खे अॼु हिन मां केर बि बची कोन बीठो ससी जुल्म थी वियो चाचा हाशिम के गोलियूं लॻियूं आहिनि छा न ये न तो थी सके ये न तो थी सके चाचा की गोली लगी हुई या अल्लाह ये छा थी वियो मां ने भागी आया मां मुझो ने भाग चाचा हाशिम जो सिर खड़ी वियो मां ने भागी आया ससी संभाल भागी आया ससी सब ठीक थी वेंदो कुछ न थींदो ससी हाशिम भाउ दिलावर त हिम्मत ई तो वटों सिखियो आहे हिम्मत कर मुंहिंजा भाउ उथी भाउ सुबह चाचा ही ताजी पुट ये सब मुर्दन जो मामला हुआ तू घर मुझी धीअ अॼु त न रो अॼु तुंहिंजी शादी आहे अॼु इन ख़ुशी जे मौके ते न रो मुझी धीअ न रो ससी मुझी भेण तोखे शादीअ जूं मुबारक हुजनि यो रोइण बंद कर न दी मुके शादी जो मुबारकू न दे मुके चाचा हाशिम जी जिंदगी जो मुबारकू दे ससी मुझी भेण चाचा की कुछ भी न थींदो चाचा सां त असां न्याणियुनि जी दुआऊं आहिनि तू न रो ससी धीअ हाशिम खे दुआ कर तुंहिंजे रोअण सां हाशिम जी जिंदगी कान बचंदी तुझे दुआउनि सां ई उनजी जिंदगी बची सके थी आखिर ही जालिम असां के जीअण छो न था ॾियनि छो छा असां ग़रीब आहियूं इन करे ससी धीअ ॾिसजां त ये ज़ालिम पाण मरी वेंदा जेके असां जूं ख़ुशियूं कसण चाहिनि था
थींदुसि जेसि ताईं हाशिम ठीक थी पंहिंजे घर न ईंदो। बहादुर जिद न कर, बार नहीं बाराणो जिद न कर। तुझी शादी थी या घर वञ, हाशिम भी ठीक थी ईंदो। हला ते रख। बहादुर बहादुर मां इन खुशीअ जे मौके खे लुड़कनि में ज़ाया करण नथो चाहियां। जेसिताईं हाशिम ठीक थी अचे तेसिताईं छा तो हिते बीठो हूंदे? ॿार न थी माण्हू न खिलाए। पर सरदार साईं, हाशिम खां सवाइ बहादुर खान, वक्त जी तकाज़ा इहा आहे। असां दुश्मननि खे ख़ुशि करणु नथा चाहियूं। बहादुर, दुश्मननि जो मक़सदु इहो आहे त शादी न थिए। तूं अध में रस्मूं छॾे दुश्मननि खे ख़ुशि करणु थो चाहीं? एहसान साईं, असांजूं ख़ुशियूं बर्बाद थी वयूं। हाशिम अस्पताल में पियो आहे ऐं असां ख़ुशियूं कीअं मल्हायूं? न एहसान साईं, न, इहो मुनासिब न। इहो मुनासिब आहे बहादुर खान। जेकॾहिं तूं दुश्मननि जे दिल ते थक हणण थो चाहीं न त वञ कर ऐं अधी ससुवीअ खे घर वठी अच। त पोइ ठीकु आहे, मां हाशिम जे होश में अचण ताईं हुनजो हिते ई इंतज़ारु कंदुसि। सादिक पुट, वॾो गंद थियो, बहादुर बि बची वियो ऐं इहो निभागो चंडो हाजी शरीफ़ बि बची वियो। अफ़सोस, ही छा थियो? असां छा सोचो ऐं छा थी वियो? पर पोइ बाबा साईं, असां नुक़सान में त न आहियूं न। हुई वियो हाजी शरीफ़ त लाकब जे पुठियां आहे। हूअं बाबा साईं हाजी शरीफ़ एतिरो जल्दी आज़ाद कोन थींदो ऐं असांखे फ़िक्र कंहिं ॻाल्हि जो आहे। हाजी शरीफ़ जी टोटल ज़मीन असांजे नाले त थी चुकी आहे। यार, मूं त सॼी मिल्कत दरिया खान जी हर्फ करण जा खाब ॾिठा। अलाए कहिड़ी बुराई थी वई आहे। मां त इहो सोचियो हो त हाजी शरीफ़ बहादुर खे मारे ऐं दरिया खान जी सॼी मिल्कत पंहिंजे कब्ज़े में कंदो। ऐं मूं इहो सोचियो हो त पोइ हाजी शरीफ़ खे मारे दरिया खान जी सॼी मिल्कत हिन बंगुल खान जे नाले हुजे हा ऐं ही बंगुल खान ऐशो आराम करे हा। पर साजिद पुट, किस्मत असांजो साथ न ॾिनो। अलाए कहिड़ी बुराई असांखे लॻी आहे, का ख़बर कान थी पवे। फिलहाल त न हाजी शरीफ़ जी ज़मीन ते कब्ज़ो था कयूं। छा कंदो इहो हाजी शरीफ़? सुञाणेसि केर बि कोन थो। इहो ई मानर आहे। हाजी शरीफ़ जी न ज़मीन ते कब्ज़ो करे पोइ इहे 4-5 ॿार जेके आहिनि बहादुर जा, उन्हे खे बि घुमाए रखंदासीं, उन जी ज़मीन ते कब्ज़ो कंदासीं। तव्हां कंहिं बि ॻाल्हि जो फ़िक्र न कयो। हिन बहादुर जा जेके 2-3 ॿार आहिनि उन्हनि खे बि गॾिजी ॾियूं था बरो। इन्हनि ॿिन्हिनि जी सॼी ज़मीन मां हड़प कंदुसि, छो जो घणनि सालनि खां दरिया खान जी ज़मीन हिन बंगुल खान जी अख में आहे। तूं वेठो रुगो साजिद पुट ॾिस त मां कीअं थो गंद कयां। ठीकु आहे बाबा साईं, तव्हां सिर्फ़ु वेही इहो मंसूबो ठाहियो त हिन बहादुर जी इहा ज़मीन असीं पंहिंजे कब्ज़े में कीअं कयूं। दिलबर जी रेसर, यार, मथे में सूर ॾाढो पियो आहे। इन रोशू ने भागे के चयो त चाह त दूध पती ठाहे ॾे। बहादुर साईं, ॾिसां थो इहो बुर्जी खाने में हूंदो, ॿियो काॾे हूंदो, हाणे ई चवांसि थो। ये खबर दिलावर, हाशिम तो ठीक है ना? हाँ सरदार साईं, हाशिम बिल्कुल ठीक है। हाशिम बा के गोली लगी बाहर निकरी वही है। डॉक्टर हुन जी मलम पट्टी करे छड़ी है। दिलावर, हाशिम होश में त आहे न? हाँ एहसान साईं, हाशिम बा हाणे बिल्कुल ठीक है। रत वहण सबब थोड़ो कमज़ोर थी पियो है ऐं ज़ख़म ॾाढो गहरो अथसि। इन करे डॉक्टरनि जो चवणु आहे त हाशिम हफ़्तो खनि अस्पताल में रहे। इहा सॼी शरारत इन हाजी शरीफ़ जी आहे। हाणे मां इन हाजी शरीफ़ जो जीअण जंजाल करे छॾींदुसि। जेकॾहिं मां इनखे हाणे आराम सां वेहण ॾियां न त मुंहिंजो नालो बहादुर खान आहे।
बहादुर हाणे हाजी शरीफ खे दधक मां ॾींदुसि। दिलावर भला त पोइ थींदा, भला त पुराणा कोन थींदा आहिनि, थींदा भला त। फिलहाल शादीअ जूं रस्मूं करणियूं आहिनि। हाशिम अस्पताल में पियो आहे, हाणे कहिड़ी रस्मूं थियूं? बहादुर खान शादीअ जूं रस्मूं थींदियूं। हाशिम भाउ न्यापो ॾिनो आहे त शादीअ जूं रस्मूं अदा कयूं वञनि, इन जे करे मां आयो आहियां। हाणे मां हाशिम भाउ ॾांहुं अस्पताल ॾे वेंदुसि। मां रुॻो तव्हांखे न्यापो ॾियण आयो हुयुसि। पर दिलावर हाशिम खां सवाइ पर खे छॾ। बहादुर हाशिम चयो आहे त पहिरीं शादीअ जी रस्मूं थियनि, पोइ ॿी ॻाल्हि खे ॾिसंदासीं। हाशिम न आहे त छा थी पियो, हुनजो वॾो भाउ हलियो बि त आहे न। हूअं बि ससुईअ जो दीन दुनिया जो भाउ पीर एहसान बि आहे। हा बहादुर खान, मां हाशिम भाउ खे वठी थो अचां। कलाक ॿिनि में हाशिम भाउ बि अची वेंदो। हाणे मां हलां थो, अवां शादीअ जूं रस्मूं अदा कयो। पर दिलावर हाशिम खां सवाइ बहादुर जेकॾहिं दुश्मननि जे मुंहं ते दांगी मलणी आहे न त रस्मूं अदा कंदासीं। सरदार साईं मां हलां थो हाशिम भाउ। अंदाज नबू मूंखे त अॻु में ई शक हो त इहो गुलज़ार वॾो गंद कंदो, ऐं उहो ई थियो। हाजी शरीफ बदिजी वियो ऐं बहादुर खे कुझु बि कोन थियो। पर बाबा साईं हाशिम त सिर्फ़ ज़ख्मी थियो आहे न। हाशिम सां असांजी कहिड़ी दुश्मनी, मज़ो तॾहिं थिए हा साजिद पुट गुलज़ार जे बदिरां बहादुर मरे हा, ऐं हाशिम जे बदिरां हाजी शरीफ ज़ख्मी थिए हा त जानी छुटी पए हा। पोइ बहादुर जी सॼी ज़मीन मूंखे मिलिया, पर हाजी शरीफ तकड़ करे सॼो कमु बर्बाद करे छॾियो। मुगल खान आऊं जा न त ईअं कोन थिए हा जे थियो आहे, पर आऊं छा कयां, मजबूर हुउसि कि नांग कचे विधो, पोइ अहम सार कान लधी। कमदार नबू असां खा बि कोन लधोसीं जे तोखे नांग कखियो आहे, पर तूं फोन त करे सघीं पियो, तो त फोन बि कान कई। फोन कीअं कयां, मूंखे त होश हो ई कोन। होश मुंहिंजा त फोन कयां न। पर हाणे छा थींदो बाबा साईं, असां वारी जुड़ियल रिथाबंदी उहा त नाकाम थी वई। मूंखे रुॻो ॾुख आहे त गुलज़ार जो आहे जो मुफ़्त ई मारिजी वियो, सुब औरत जे हथां। गुलज़ार ज़िंदा आहे, केर थो चवे त गुलज़ार मरी वियो आहे। पर बाबा साईं सॼी दुनिया पई चवे त गुलज़ार मरी चुको आहे। जे सॼी दुनिया चवे थी त पोइ गुलज़ार जो लाश किथे आहे? लाश? बाबा साईं लाश जी त मूंखे ख़बर कान्हे का। त पोइ तोखे इहा कीअं ख़बर पई त गुलज़ार मरी वियो आहे? साजिद पुट इहे फ़क़त अफ़वाह आहे, मूंखे पक आहे त गुलज़ार जहिड़ो आहे। तूं सही थो चए मंगल, मूंखे बि लॻे थो त गुलज़ार अञा जहिड़ो आहे। जेको थियणो हो सो थी वियो, छो था ॿिए जी पचार कयो? मगर खाना असां कंहिंजी पचार कोन था कयूं। ठीकु आहे, हाणे आउं हलां थो, चङी त कमु चओ ॿियो आहे। शामिर खान, पर बेगा तू बची वई छा? हाँ शामिर खान, मां बची वियुसि। देग में लिकी वेठो हो मैं, होॾो हुआ गोलियुनि जो मींहुं पियो हले, मां पियो देग चटी। अरे वो खाई खाई भी कोन हुए, चइबो त तूं भत में फबियो न। फबिया उहे जेके भाती मुआ असां साईं पाण खणाए आया आहियूं। बेगा नेठ ससुए जी शादी थी वई। हाँ शामिर खान, ससुई जी भी शादी थी वई, पर शामिर खान मीरा भी घट कोन थई। जिन महिल छेड़ो पो हले न, बंदूक खणी ॿाहिरि निकिरी आई बा।
हाँ बेगा गाल कभी हक सच जी यार मीरा दिले रथी जॾहिं बि इन हाशिम वारनि ते को माल ईंदी आहे न त इहा हुनजी कमी ईंदी आहे। शमीर खान चवनि था हाशिम भी बची वियो आहे बस वो बाह में गोली अथसि। बेगा हाणे दुआ कर त मुंहिंजी बि शादी थी। मुंहिंजी शादीअ जे वली में त तोखे रुगो निजा पीस खाराईंदो मैं। ओ इने कर शमीर खान मूंखे बि 1.5 साल थी वियो आहे त को पीस ई न खाधो आहे। शमीर खान मां त चवां थो त ॻोठ में रोज़ शादी थियनि त भत पचनि त मां रोज़ भत खावां। शमीर खान मुर्गीअ में बिरयानी हुजे बाबा असली गिरह गिरह में चवां थो बूटियूं खावां रुगो बूटियूं। बेगा लगे तो तूं भत्तो खाई न मरंदी पर ज़ाल जा मोचड़ा खाई पोइ तूं मरंदी। ॿी शादी करे तूं पसरा जे मथां पहाज विहारी आहे केॾी महिल बि तुंहिंजे मथां पसरा पेलण वाईंदे ख़्याल कजांइ बेगा पंहिंजो। शमीर खान मां गोलियूं गुसाए वेंदो आहियां बाक़ी बसरा खे वेलण असली हेणी कोन ॾींदो त बाबा। उहे जंहिं महिल वेलण में हथु विझंदी आहे न त मां 7 किलोमीटर परे भॼी वेंदो आहियां। हा सही तूं मुड़ुस माण्हू त आहीं मूंखे इहा ख़बर आहे त तूं भॼण में मामा बंगुल जे पुत्र खां बि वधीक आहीं। कंडन जिया